डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि। डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, घणो पुछजे तिन खे जिन वटां हो त वञनि। तूं कीअं संदा तन पहण पेर ॾुखोईं। जंहिंमें ससुईअ डूंगर सां मुखातिब थींदे फरमाए थी त डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि। ए जबल, ए पत्थर जेके ॾुखोयल आहिनि, जिन वटि दर्द आहे, हिजर आहे, गूंदर आहे, गूंदर जा घोड़ा आहिनि, उन्हनि खे दिलासा ॾिजनि, आथत ॾिजे, उनजो यानी हाल महरूम थीजे ऐं भाङे भाईवार थीजे ॾुखनि में। छो घणो पुछजे तिन खे जिन वटां हो त वञनि। जिन जा पिरी, जिन जा पुनू, जिन जा हो त विछड़ी विया हुजनि, उन्हनि खां त बिने घणो पुछजे, हाल अहवाल वठिजे, दिलदारी ॾिजे ऐं दिलबरी कजे उन्हनि सां, उन्हनि खे आथत ॾिजे। पोइ आख़िर में वरी मयार ॾींदे ससुई चए थी, तूं कीअं संदा तन पहण पेर ॾुखोईं। ए पत्थर, तूं उन्हनि जा पेर कीअं पियो ॾुखोईं। उहे त पंहिंजे पिरी पुनुह ॾांहुं वञण लाइ तो जहिड़े सख़्त पत्थर ते पहिरें उघाड़ो सफ़र में आहिनि। ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ सरकार जे हिन बैत में बज़ाहिर त डूंगर आहे, जबल आहे, पर के माण्हू बि पत्थर दिलि थींदा आहिनि। चइबो न आहे त फलाणे जी दिलि त उहो पत्थर आहे, मेण अलाए कॾहिं थींदी। सो जिन जिन पंहिंजे तौर ते सम्झनि था त वाक़ई असीं पत्थर थियो वेठा आहियूं, उहे हिकिड़े लम्हे लाइ सोचीनि त ॾुखोयनि खे वधीक ॾुख ॾींदव त पाण ॾुखारा थींदव। उन्हनि लाइ दिलि मेण करियो जेके तव्हां वटि ॾुखोयल अचनि था, जिन खे तकलीफ़ आहे, जिन खे परेशानी आहे। इहा वॾे वॾी इबादत कान्हे जो कंहिं दर्दमंद जे कमु अचिजे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे, ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे। यकीन करियो, अवां ज़िंदगी जे सफ़र में थोरो बि कंहिंजो ॾुख वंडियो या रुगो ॾुख ॿुधो, परे न करियो भला। जे हुजे ताक़त त उन जा ॾुख लाहियो, जे हुजे सघ त मसीहा थियो, पर जे नथी तव्हां में इहा सघ सरी सघे त पोइ घटि में घटि कंहिंजी दिलजोई त करियो, कंहिंजो ॾुख ॿुधो त सही, कंहिंसां दिलदारी त करियो। इहा बि वॾी इबादत आहे।